أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والنجم إذا هوى ما ضل صاحبكم وما غوى وما ينطق عن الهوى إن هو إلا وحي يوحى علمه شديد القوى ذو مرة فاستوى وهو بالأفق الأعلى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى ما كذب الفؤاد ما رأى ما كذب الفؤاد ما رأى أفتمارونه على ما يرى ولقد رآه نزلة أخرى عند سدرة المنتهى عندها جنة المأوى إذ يغشى السدرة ما يغشى ما ذاق البصر وما طغى لقد رأى من آيات ربه الكبرى قال الله تبارك وتعالى في كلام القديم والفرقان الحميد ورفعنا لك ذكرك قال النبي صلى الله عليه وسلم لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सलातो दुरूद मोहम्मद आले मोहम्मद जे मथां बुलंद बावास अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك
इन्नक हमीदुम मजीद। खुदा की अजमतें क्या है मुहम्मद मुस्तफ़ा जाने, मकामे मुस्तफ़ा क्या है मुहम्मद का खुदा जाने। कहा था जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई थी, आगे क्या क्या मंज़िलें थी मुहम्मद और खुदा जाने। क़ुर्बे मूसा और है क़ुर्बे मुहम्मद और है तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है। खुद को जाना और है मुहम्मद को बुलाना और है। हुस्न यूसुफ और है हुस्ने मुहम्मद और है इब्ने याकूब और है इब्ने अब्दुल्लाह और है। फर्शखा अरशते अरबी वयो बलगल उला बिकमालिही, सारो जहां रोशन थियो कशफत दुजा बिजमालिही। वसू सजन जो सब सोहणियो हसन जमी खिसालिही, ए अदा मोमिन दिल सा पढ़ो सल्लू अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही व अहलि बैतिही अजमाईन। 28 जनवरी 2025, 27 रजबुल मुरज्जब 1446 हिजरिया। अजो कंबर जे करीब गोठ फाल जे नज़दीक गोठ भोतार शाहनवाज खान जे हिन जगह ते अजीम शान फ़क़ीदुल मिसाल मोमिनन ईमान वारन आशिकन दीवानन जो मेड़ा को गॾु थियो आ। बिरादर मुकर्रम हजरत मौलाना सदरुद्दीन साहब जे वास्ते राब्ते सां और हिन प्रोग्राम में बिन कौमुन जे ताउन सां एक हुबदार अली मंगसी, बियो अली असगर चांडियो, बिन्हिनि जे ताउन सां हे प्रोग्राम रखियल रिथियल मुनाक़िद थियल शार्ट नोटिस ते 2-4 ॾींहं थिया आहिनि। हे प्रोग्राम नौजवाननि रखियो आहे। अल आमाल बिन्नियात, अमल जो दारो मदार नियत ते आहे। हुबदार अली मंगसी साहब जेको ही नियत सवाब जी करे प्रोग्राम रखियो, पंहिंजे पाड़े वारनि सां मशवरो कयो, उन्हनि बि उन्हनि सां तामुन कयो। हुनजो इहो ई नियत हुयो त मुंहिंजो वालिद मुहतरम दुनिया छॾे लॾे वियो आहे, उनखे ईसाले सवाब पहुचाइण लाइ छो न 2-3
देगियूं ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जूं कजन मिस्कीन ग़रीब अज़ीज़ अकारब सब घुराए अल्लाह जो कुरान ॿुधराए बुज़ुर्गन आलमन जो वाइज़ और दीदार कराए ख़ैर विरहाए। दुनिया में ख़ैर भी थींदा हन त ख़ुशियूं भी थींदियूं हन। गमी ऐं ख़ुशी इंसान सां लाज़िम आहे, ये न बाबा। सदाई खुशी इएं थी न सघंदो, सदाई गमी इएं थी न सघंदो। रब करीम अहिड़ो सिस्टम रखियो आहे जहान में, जे सदाई गमी हुजे पोइ धंधा धाड़ी कारोबार वापार तिजारत लेन देन उथणी वेहणी रात ॾींहं कीअं गुज़रंदा। आखिरकार रोई पिटे भी, दिल दिमाग ते सोचे भी, तसवर गुमान इहो करे भी, इहो ई महसूस कंदो त बस हे जहान फानी आ, छॾणो आ, लॾणो आ, हितां वञणो आ, काॾे वियो अबो, काॾे वियो ॾाॾो। पर हीअं चवां, काॾे वियो मुहम्मद मुस्तफ़ा जंहिंजे करे हीअ रब जहान ठाहिया बणाया जोड़ाया, जेको मक़सूद काइनात आ, जेको वजह काइनात आ। छो त मौत खां हिक रब जी ज़ात पाक आ। बाक़ी मौत जो मज़ो हर शइ खे चखणो आ। और अली असगर नौजवान पंहिंजे ख़ुशीअ में वरी हे प्रोग्राम तामुन करे संगत सां ॻांढो ॻंढी कयो। ख़बर अथव हुन जी ख़ुशी कहिड़ी आहे? शादीअ जी। अॼु मुंहिंजो वाइज़ ॿिन्ही पहलू ते थींदो, ख़ुशी छाहे त गमी छाहे, ख़ुशी छाहे त गमी छाहे, ॿिन्ही जो हल क़ुरान में आहे। पहिरियों त मां मुबारक उन नौजवान अली असगर चांडे खे ॼां ऐं उन जे वालिद मुहतरम खे ॼां, उन जे बिरादरान खे ॼां। छो त ख़ुशियूं अॼुकल्ह ॿिए रंग में, ॿिए ढंग में, शरीयत जे ख़िलाफ़ बि। ऐं ख़ुशी कजे त अहिड़ी कुजे जंहिंमें रहमान राज़ी थिए, शैतान पंहिंजे मुंहं में धूड़ विझी भॼे। अबा क़ुरान पढ़ण ऐं पढ़ाइण ऐं ॿुधण ऐं ॿुधाइण सां अल्लाह जी रहमत वसंदी आहे, रहमान राज़ी थींदो आहे, शैतान नाराज़ थींदो आहे। जंहिं ख़ुशीअ में साज़ हुजनि, ख़ुदा जी लानत वसे, उन में रहमान नाराज़ थींदो आहे, शैतान ख़ुशि थींदो आहे। हे मुंहिंजो यार आहे। ओ सौट न निंड कजांइ, न हेॾे होॾे वाझाए जाए, हेॾे तक जाए। छो त अल्लाह जो क़ुरान आहे, जंहिंजो वॾो शान आहे, जंहिंमें जन्नत जो सामान आहे। अॼु मालिक तव्हां सां ते महिरबान आहे। खोड़ ॾिसूं था त रोड ते बिही तके ॾिसी ॾिसी सोचे सोचे आव था कनि पिया। हिकु आहे इंसान सां नफ्स, ॿियो आहे इंसान सां शैतान। अंदर वारो इंसान जेको ज़मीरान इंसान खे टोकींदो आहे, यार वाइज़ आहे, भलाई आहे, हलूं। वरी शैतान चवंदो काॾे हल। हा, शैतान रुकावट विझंदो आहे। पर मुबारक तव्हां खे ॼां जो कमकार धंधा दाड़ी सभु छॾे अॼु पट ते पलाल ते वेही करे अल्लाह जो क़ुरान मुस्तफ़ा जो फरमान ॿुधण जे लाइ वेठा हो। जे अली असगर चांडे पंहिंजे दोस्तनि अहबाबनि खे सॼो हूंदो त बाबा अॼु मुंहिंजे ख़ुशीअ में वाइज़ आहे। हा, अली अकबर, असगर माना नंढो, अकबर माना वॾो। हा, तो एॾो कयो फॾो, कमु थी पियो जॾो। हा, अली अकबर ख़ैर आहे, असगर अकबर। हा हा, माशाअल्लाह।
मिड़ई फिरी सिरी ॻाल्हि घर में थी पवे। चाचो अथसि न, चाचो बि पीउ जी जाइ ते हूंदो आहे न बाबा। हिकु बचड़े जी ख़ुशी खे वालिदैन सांभींदा आहिनि, सांढींदा आहिनि, सोचींदा आहिनि, ख़ुशी कंदा आहिनि। ॿियो नंबर में जेकॾहिं चाचा ठहियल हुजनि, इहे सोचनि त हे बि मुंहिंजा भाउ जा बच्चा आहिनि, इहे बि मुंहिंजा बच्चा आहिनि, उनखे बि ख़ुशी ओड़ी थींदी आहे छल ठहियल हुजनि की न। न त मुआशरे में ॾिसो था अल्लाह रहम करे, रब पंहिंजो फज़ल करे त घर घर में जहिड़ो आहे भाउ भाउ खां रुठो पियो आहे कोन्हे। बनी ॿारे ते भाउ भाउ खे कोहे थो, मिल्कियत ते ख़ुदा जो कसम आहे पुट पीउ खे कोहे थो। रब साईं क़ुरान में फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़्सिम मिनल अमवाल। रब दो फरमाए मुंहिंजो बांधो ईमान वारो, मां तव्हांखे हर मोड़ ते आज़माईंदोमांव। आज़माइश बिन नमूननि सां थींदी आहे, आज़माइश बिन क़िस्मनि सां ईंदी आहे। या त ख़ुशी ॾेई करे आज़माए या गमी ॾेई करे आज़माए। हीअं सम्झायां ख़ुशी अची वञे त शुक्र कजांइ, हा जे गमी साम्हूं अची वञे त सब्र कजांइ, पर हर हाल में रब जो ज़िक्र कजांइ। ईअं न हुजे जो ख़ुशी अची वई, हा साईं सुठे मनसब ते अची वियो आहे, दौलत मिली वई आहे, हाणे मस्जिद जो पासो वरितो अथई, हाणे ॾाढो ख़ुशि थी पियो आहे। के त वरी अहिड़ा बि ॾिठासीं जो कंजूस साहिब में आहे, मिसकीन ग़रीब थी पियो आहे, मस्जिद जो पासो छॾे वियो आहे, हा फाके में लॻो पियो आहे। ओ चांडिया साहिबान, मंगज़ी साहिबान, रब जे तरफ़ां ॿिन्ही नमूननि सां हा हा आज़माइश ईंदी आहे। कॾहिं रब ख़ुशी ॾेई आज़माए, कॾहिं गमी ॾेई आज़माए। पंज शयूं थो ॾसियूं वञाव, जेकॾहिं उन्हनि ते अमल कंदो सिधे रस्ते ते ईंदो, इहो अहिड़ो सिधो रस्तो आहे तव्हांखे जन्नत वठी वेंदो। हिकु शुक्र, ॿियो सब्र, टियों ज़िक्र, चोथों फ़िक्र। चार शयूं थो ॾसियांव पियो, पंजी शइ ॿिए दफ़े ॾसींदोमांव। हिकु शुक्र कजे, ॿियो सब्र कजे, पर हर हाल में ज़िक्र कजे, हा पर आख़िर जो फ़िक्र कजे। जेकॾहिं नेमत मिलई त शुक्र कजांइ, नेमत रब ॾेई बि आज़माईंदो आहे। ॾिसां बाने खे दौलत ॾिनी, माल ॾिनो, सिहत ॾिनी, औलाद ॾिनी, फसल ॾिना, नेमात ॾिना, हा रब ॾेई करे आज़माईंदो आहे। ॾिसां बानो शुक्र करे थो या नथो करे, हा वरी मिसकीनी ॾेई करे, हा ग़रीबत ॾेई करे, या तकलीफ़ ॾेई करे, उहो समराद ॾेई खसे करे आज़माईंदो आहे। रब जे तरफ़ां ॿिन्ही तरीक़नि सां आज़माइश ईंदी आहे। क़ुरान करीम ते गौर फ़िक्र कंदे त हर जाइ ते रब करीम पंहिंजे बाननि खे आज़मायो आहे। जेकॾहिं नेमत मिले त शुक्र कजे, जे नेमत वञे त सब्र कजे, पर हर हाल में ज़िक्र कजे। नेमत हुजे, ख़ुशी हुजे, दौलत हुजे, बि रब जो ज़िक्र न छॾिजे, छो त नबियनि जा बि वाक़िया अचनि था पिया। एॾी नेमत सां रब करीम नबियनि खे बि नवाज़ियो आहे। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते नज़र कंदे बादशाही अता फरमाई आहे। लोह वारो रब करीम कमु अता कयो आहे, मौजज़ो ॾिनो आहे। अहिड़ो मौजज़ो हुयो, लोह वारी कारीगरी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे हथ में आहे। ज़रिया ठाहिणी पवेसि, तरार बणाइणी पवेसि, ॾाटो छुरी ठाहिणी पवेसि, त बाहि न पाइणी पवेसि, बाहि न बाणी पवेसि, भठी न हलाइणी पवेसि। हा अल्लाह जे नबी दाऊद अलैहिस्सलाम
अलैहिस्सलाम के लोह वारो रब करीम कम अता कयो यो मौजूदो दिनो बाहि नथो बारे लोह मां ज़िरे ठाए लोह मां तरार ठाए बाहि न बारे लोह के सिर्फ हथ में खणी त मजबूत में मजबूत लोह रुक जड़ो लोह भी इए नरम थी वनी इए नरम थी वनी जिए पानी मेण जिए हुंदिया मेण वांगरो जिए जो हथ में विझी करे आ वठी करे तरार ठाए त छिके करे हथड़ो घुमाए तिखो भी थी वने ये डाटरो बनाए ज़रिया ठाए उन लोह के हथ विझे रब साईं कुरान में फरमायो अल्लमना लहुल हदीद हाउ दाऊद अलैहिस्सलाम के रब करीम नेमत दिनिया या भी नेमता हुकूमता रब जो नाज़िल कयल किताब ज़बूरा जो एड़ो आवाज रब ता कयो आवाज भी रब जी नेमत थी हुस्न जमाल कमाल भी रब जी नेमत थी यो वडो कमाल आ जो बठी न बारे लोह के हथ विझे त नरम थी वने खुदा जो कसम आ जेकी वणे शे ठाहे या रब जी दिनल नेमता यो वडो कमाल आ अर्ज़ पे कयम नेमत मिले त शुक्र कजे जे नेमत रब वापस वटे त सब्र कजे आवाज उठाऊ को होयो ज़बूर पढ़ंदो होयो त वेंदड़ माण्हू भी बिहजी वञन पखी परंदा मथां उडरन त उहे आवाज ॿुधी करे मथां शाम करे बिहन एडो अल्लाह जे नबी दाऊद अलैहिस्सलाम के सुर आवाज नो आवाज भी रब जी नेमत अचो जे रब नेमतूं खसे सेहत भी एडिया ओडे हजरत सुलेमान अलैहिस्सलाम नबिया पर बादशाह नबिया रब करीम वॾियूं नेमतूं अता फरमायूं एडी बादशाही दिनिया एडी बादशाही दिनिया शुक्रियो रब जो अदा कंदो पयो आ वरी रब के अर्ज़ कंदो पयो आ मुंहिंजा मौला एडी मेहरबानी तो कया जो जिन भी ताबे करे नई रब हवा भी ताबे करे नई रब तो एड़ो तख्त ता कयो आ जई तख्त दे वेही करे सफर कया न पेट्रोल न गैस न बी शे जी जरूरत हवा के चमा तख्त के उडार त उडरी पवे एडो स्पीड सा वो तख्त हले जेको भले घोड़े उठते उन दौर जमाने में पंधु करे महीने जो पंधु करे उते पहुंचे अल्लाह जो नबी हजरत सुलेमान अलैहिस्सलाम उन तख्त ते चढ़ी हवा के हुकुम करे तख्त इए उडरी करे उन जाय ते पहुंचे चवंदा हूं ब पहर गुजरी वया हिकड़े पहर में हिक महीने जो बे पहर में बे महीने जो पंधु थी वने इन मंदर के रब कुरान में जिक्र कयो आ वल सुलेमान अर्रीह गुदुहा शहरों वरवागुहा शहर या एडी रब जी नेमत थी पया बादशाही मिली वया तख्त वारी नेमत जेको बिन परन में बिन महीनन जो पंधु तख्त करे पयो खुदा जो कसम हजरत सुलेमान अलैहिस्सलाम रब जो शुक्रियो अदा करे अर्ज करे पयो मौला हुकूमत नई बादशाही नई जिन ताबे कई हवा ताबे कई हेड़ी नेमत तख्त दी जहाज दिनुई उडरंदो तो अता पयो घुमंदो तो अता पयो सैर सफर कंदो तो अता पयो आ हिन जे मुकाबले में उन दौर में कोई न जहाज हुयो न शा घोड़े उठे गडे खच्चर जी सवारी तिखे में तिखी सवारी भी घोड़े जी ही घोड़ो भी थक जी पवे बिन परन में पंधु करे उते बिन महीनन में पंधु करे घोड़ो उते पहुंचे अल्लाह जो नबी बिन परन में वो पंधु करे उते पहुंची वने न तख्त ते चढ़ी करे नेमता रब के अर्ज तो करे ओ मुझा मौला मेहरबानी फरमाए रब एडी नेमत कई थी मां जेतरो शुक्रियो अदा कया थोरो आ मुझी दिल थी चाहे मुझी ख्वाहिश आए मौला तुझे मखलूक जी दावत रखा रब फरमायो ओ सुलेमान नबी या गाल न कर अर्ज तो करे मुझा मौला हे जे नेमतूं दिनियूं थी दिन देगियूं बचाईंदा बतन जूं ये तो आसा वारी देग थो रही ए मुझो यार भी अचियो आ रेस धणी बश मोहब्बत में बैठा हो ना हाँ
कि न मजबूरी में? नारे तकबीर, नारे तकबीर, बुलंद आवाज सां जेके पोयां वेठा आवाज कढा, नारे तकबीर। शान मुस्तफा, शान सहाबा, अजमत सहाबा, शान अहल बैत। मां ईंदुमि उन ॻाल्हि ते पॉइंट ते ज़रूर पहुचंदुसि। मता को अहले इल्म सभु वेठा हो, पर के क़ुरान जा कारी वेठा हन, के आलिम साम्हूं हन, भर में वेठा हन। चवंदा मौली साहब पढ़ी त आयत क़ुरान करीम जी मेराज जे, पर मेराज मथे सैर हो ज़मीनी बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस, मेराज हो मथे। मां उहे आयतूं पढ़ियूं जेको पैगंबर जो मेराज आ। हिकु आ सैर, ॿियो आ मेराज। सैर हो ज़मीनी बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस। इन मौज़ूअ ते बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस ताईं मुंहिंजा काफ़ी वाइज़ थियल हन। अॼु दिलि थी चाहे त पैगंबर जे मेराज खे बयानु कयां। इहो मेराज फ़क़त मुहम्मद मुस्तफ़ा खे थियो आहे। हर नबीअ खे कुर्ब हासिल थियो आहे, दीदार थियो आहे। छो त मेराज माना मथे वञणो, मथे चढ़णो, बुलंदियूं पार करणो। मेराज उरूज खां वरतल आहे। इहो मेराज मुहम्मद मुस्तफ़ा कयो आहे। ज़मीन खां मथे चढ़ियो मेराज आहे, चढ़णो आहे। हिकु आसमान, ॿियो, टियों, चोथों, पंजों, छियों, सतों। इहा सतें आसमान खां पोइ ॻाल्हि अल्लाह क़ुरान में कई आहे, जेका मां आयत पढ़ी आहे। रब दो फरमाए वन नजम इदा गवा मा वल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा। थोड़ी झलक पैगंबर जे शान ते बयान कयां। रब तो समझाए ओ दुनिया जो इंसानो, छो त मेराज जी ॻाल्हि रब अॻ में दिल दिमाग़ मां ख़दशे कढण जी ॻाल्हि कई आहे। रब इहा ॻाल्हि कई आहे जेका पैगंबर वापसि मेराज खां मोटीअ जी करे ॿुधाई आहे। रब तो फरमाए दुनिया जो इंसानो मुंहिंजो बाणड़ो, पैगंबर जेकी ॻाल्हि करे वठो, चए वठो, समझाए वठो, ॿुधाए वठो, पंहिंजे मर्ज़ी सां नथो ॻाल्हाए। मां रब जे हुक्म सां ॻाल्हाए थो। जो बि कमु कंदो आहे, जो बि चवंदो आहे, मुंहिंजे आर्डर ऐं हुक्म सां कंदो आहे, पंहिंजी मर्ज़ी न कंदो आहे। रब क़ुरान में चयो आहे जो किसो पैगंबर मेराज ऐं सैर जो वापसि अची ॿुधायो आहे। रब अव्वल ख़दशो ज़हन मां ख़तम करायो आहे। छो त उन दौर ज़माने में खोड़ माण्हू हुया जेके दिल दिमाग़ में ख़दशो रखनि पिया, के त एतराज़ कनि पिया, सुवाल कनि पिया। अबू जहल जहिड़ा हुया, के त जवान अहिड़ा हुया जेके परपुर तस्दीक कनि पिया, मञनि पिया। अबू बकर जहिड़ा जवान सिद्दीक वारो लक़ब खणी विया, तॾहिं रब खे वणी विया। ख़ुदा जो कसम आहे, अहिड़ा अबू बकर जा गुनाह त सभु छणी विया, अहिड़े मंज़िल ते अची विया। मुस्तफ़ा खे कुल्हनि ते खणी करे गार जे अंदरि पहुची विया। नांग डंगो हणनि पिया। हा मुस्तफ़ा जे चेहरे अनवर ते अबू बकर जा लुड़क किरनि पिया। अबू बकर न कीबायो आहे, न कदायो आहे। मंज़िल मक़सूद ते मुस्तफ़ा सां गॾु आयो आहे। हिजरत वारे सफ़र में अबू बकर रफ़ीक हो, मोड़ ताईं थो हले। हा जिब्राइल अमीन सफ़र में मेराज में हुयो, तोड़ में बीही रहियो, मोड़ ते बीही रहियो आहे। अबू बकर तोड़ ताईं हलंदो पियो आहे। जिब्राइल सिदरतुल मुंतहा ते यो मोड़ हो, बीही रहियो, अर्ज़ करे पियो, चवे पियो आका अॻे न हला, मुंहिंजा पर सड़ी वेंदा। ओ मुंहिंजा महबूब मुहम्मद करीम, अॻिते तुंहिंजो जहान मकान, तुंहिंजो शान, साईं मां अॻे न हला। जिब्राइल अमीन मोड़ ते बीही रहियो। अबू बकर तोड़ ताईं हलंदो पियो, न कीबायो न कथायो, मंज़िल ते आयो। ख़ुदा जो कसम आहे, तॾहिं त आका हीअं बि फरमायो उम्मत जा थोरा लाहे चुको आहे, अबू बकर जो थोरो अल्लाह लाहींदो। ॻाल्हि ही मेराज जी। 7 आसमान क्रॉस करे मथे विया, माना मेराज आहे, चढ़ण आहे, मथे वञण आहे।
जिब्राइल भेजी वियो आहे, मुस्तफ़ा अञा मथे वियो आहे। अल्लाह क़ुरान में चयो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा। रब तो फरमाए जेकी भी मुंहिंजो महबूब ॻाल्हि कंदो अथव या पंहिंजे तरफ़ां न कंदो अथव, न ॻाल्हाईंदो अथव पंहिंजे तरफ़ां, हा मां अल्लाह जे हुकुम सां। चओ न सुभान अल्लाह। या त नेमत आहे न, मेराज नेमत आहे। हा नेमत ते ॻाल्हि कयां न, मञा थो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे मशहूर ज़माना मौजूदो तख्त वारो मिलियो आहे। 2 पहरनि में 2 महीननि जो पंधु थिए पियो। 2 पहरनि में, पहर सम्झो था? हा हे घड़ियूं अची वयूं, मोबाइलियूं अची वयूं, घड़ियूं लही वयूं, इहे न। हा सवारियूं अची वयूं, मुड़सनि पंध छॼा, इहे न। माइन जंटर छॼा के न बेबरकताइब वधी वई आहे। हर शइ शाम था ॾिसूं पिया, पोइ बेबरकताइब घणी आहे। अल्लाह अल्लाह जो नबी अर्ज़ थो करे मुंहिंजा मौला हेॾी नेमत सां नवाज़ियो थी, मौला दिल थी चाहे त तुंहिंजे मखलूक जी दावत झलियां हिकिड़ो ॾिहाड़ो। अल्लाह साईं फरमायो ए मुंहिंजा सुलेमान नबी मुड़ी वञी, चे भला हिकु सॼो ॾींहुं न त भला पोइ हिकिड़ो वेलो, चे हिकिड़ो वेलो खाराए भला। हुकुम कयईं जिन्ननि खे, देगियूं पची वयूं, दरिया जे किनारे ते मैलनि में देगियूं रझी वयूं। समझो न, ॾिठई त मैलनि में देगियूं पकियूं पयूं हन, पर अहिड़ी हवा पई, छो त हवा ताबे ई न, सभु कमु हवा जो अथव। हा इहा ई हवा माण्हूअ में आहे त वाह वाह तके थो पियो। हवा निकिरी वई त हवा जा क़िस्म आहिनि, सम्झो था न, हवा जा बि क़िस्म आहिनि। टायर में पवे त गाॾी हले, टायर मां निकिरी वञे त हा ईअं न सही। हवा जा क़िस्म आहिनि बाबा। फ्रिज में पवे त हवा या न, हा थधिकार। हल बाबा उज़ई जो गोश्त अञा खाऊं पिया, छा आहे चे फ्रीज़र में रखियो आहे, ईअं न। अहिड़े क़िस्म जी हवा अहिड़ी पई हले जो महीननि में माल पियो न ख़राब थिए। हवा पई हले, ॾिठई त मैलनि में मानी पकी पई आहे। अर्ज़ कयईं मुंहिंजा मौला मैलनि में दरिया जे किनारे ते दिल त चाहे थी जेका मखलूक तुंहिंजे हिन दरिया वारी अॻ में हिन जी महिमानी, पोइ वरी सॼा पखियुनि खे, पोइ सॼा झंगल जे जानवरनि खे अॻ में त हे रिवाजात जे अंदरि अचे थो। रब जो हुकुम हिकिड़ी मच्छीअ खे मिली वियो, ओ मच्छी जी रहमान अॼु तुंहिंजो वेलो मां वटि न आहे, अॼु तुंहिंजो वेलो हज़रत सुलेमान नबी वटि आहे। चे छा आहे, चे सभु कुझु उते आहे। भड़को ॾेई मच्छी दरिया मां निकिती। अल्लाह जे नबीअ खे चवण लॻी जल्दी कर मूंखे ड्यूटी ॼणी आहे। चे एॾी तकड़ थी छा? हा अल्लाह चयो अॼु तुंहिंजो वेलो मां वटि न आहे, सुलेमान नबीअ तुंहिंजी दावत कई आहे, जल्दी कर मांखे खारा। चे एॾी तकड़ थी, उॿार थी, ॿी त मखलूक निकिरे न, के ॾेॾर के सेसर के मांगर के मच्छ। हा तूं एॾी उॿारी थी आई आहे त भला खा, एॾो कुंडड़ी सां खाई हली वञ। कॾहिं कॾहिं शादियुनि जे प्रोग्रामनि ते ॿीं के हुजाए था दोस्त अची हुज कंदा आहिनि, बाबा मूंखे जल्दी आहे, तकड़ आहे यार, मूंखे जेको पको सको आहे ॾे खाई वञा, ईअं न। कुंडड़ी सां चवंदा त वाइड़े वेह कुंड वठी करे खा, ईअं न। पोइ अल्लाह जे नबी मच्छीअ खे चयो भला एॾो वटड़ी सां खाई ढोड़ो करे हली वञ, तूं पंहिंजी ड्यूटी में लॻी वञ, मां इंतज़ार में आ त ॿी मखलूक निकिरे अचे खाए। इजाज़त मिली वई। मच्छीअ हीअं जे फको हयो त हिकिड़ो ई लुकमो करे, हिकिड़ो ई गिरह करे मैलनि वारी मानी खे गिरकी वई, खाई वई।
हिया मुंह फेरे करे हजरत सुलेमान अलैहिस्सलाम के चौंदी भैया ओ अल्लाह जा नबी ड्रो न थियो आ काथे भी मानिया रड करे चवन लगो है सजे मैलन वारी मानी चटे वैया खाई वैया अञा तुझो पेट न भरियो मच्छी हकल ॾेई करे चवेस थी ओ अल्लाह जा नबी है फौजई मूंखे रब करीम वेले ते बगिरा अहिड़ा खाराईंदो आ कॾहिं न रब चयो आ त ढो थियो दिया न रोज़ानो बगिरा रब मूंखे ॾींदो आ तूं हिकिड़ो गिरह ॾेई करे ढो बि न करायो थी ऐं मयारूं ॾींदो पियो आ मेहणा ॾींदो पियो आ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम सिर सिधे में रखी करे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला वाकई तूं रज़ाक आ वाकई तूं रब आ रब इनखे चवो थी जेको पंहिंजन के भी खाराए परावन के भी खाराए जेको ॾे मनेस खाराए न मनेस न तॾहिं भी खाराए पर चेत पल भरे न मिर्जे तॾहिं भी ॾे हा राज़ी थियण ते अचे त देर नाहे ख़ुदा जो कसम आ मां हीअं चवां राज़ी त थींदो आ पर बानो ॾाढो ज़िद्दी आ हसीलो आ ओ रब जे ॾिनल माल जी ना शुक्री कंदो आ रब ॾई भी आज़माईंदो आ वरी खसे भी आज़माईंदो आ सेहत मिलई भी नेमत समेजाए दौलत मिलई भी नेमत समेजाए औलाद मिलई त नेमत समेजाए फसल भलो थियई भी न नेमत समेजाए जे नेमत मिलई त शुक्र कजाए जे हे रब सब नेमतूं वापस वठई त शुक्र सब्र कजाए पर जिक्र न छॾजाए खुशीअ में भी रब के याद कजाए गमीअ में भी दुख में भी नेमतुनि जे वञण में भी रब के याद कजाए रब के न विसार जाए रब बिनी तरीक़नि सां नमूने सां आज़माईंदो आ रब क़ुरान में चयो आ फरमायई वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़सिम मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समराति वबश्शिरिस साबिरीन आज़माइश बिनी नमूनन सां रब हुस्न ॾिनो थी त शुक्र कर सुर ॾिनो बि थी त शुक्र कर दौलत ॾिनी थी त रब शुक्र कर खुदा जो कसम आ शुक्र कर ये सब शयूं वञनि त सब्र कर पर हर हाल में जिक्र कर पर आखिरत जो फिक्र कर वॾो वक्त जो बुजुर्ग शादीअ जी ॻाल्हि थी अचां अली अकबर जी ॻाल्हि बि कया न साईं वॾो बुजुर्ग हो वक्त जो मञियल मनायल अल्लामा यहया बिन अक्सम रज़ी अल्लाह ताला उन जे इल्म खे ॾिसी करे इलाइक़े जे सरदार पंहिंजी न्याणी ॾिनी उनखे अबा दुनिया जे अंदर बादशाह के चंड्रा के सदोरा सरदार वॾा भोतार के चंड्रा के सदोरा भलारा हुन ॾिठो त आलमन सां मोहबत कंदड़ो हिन जे इल्म खे ॾिसी करे पंहिंजी न्याणी हसीन जमील उनखे निकाह में ॾिनई उन बुज़ुर्ग जी शक्ल शबाब कोजड़ी ही मिस्कीन गरीब शक्ल जो कोझो पर इल्म जो इहो मक़ाम हो अबा हुस्न ते भी नथी यूसुफ अलैहिस्सलाम के हुस्न गेले वञी जेल में पहुचायो इल्म वरी ॿाहिरि कढायो मिस्र जो बादशाह बणायो इल्म हो निकतो न हुस्न ते ज़ुलेखा फ़िरेफ़ थी पई आ आख़िर जेल वञी पहुतो आ वरी जे अज़ीज़ मिस्र ख़्वाब लहंदो पियो आ अज़ीज़ मिस्र यूसुफ अलैहिस्सलाम के ख़्वाब जो ताबीर मां ॿुधाईंदो मां इल्म मंज़िल ते पुॼाईंदो आ समझो था न ये बाक़ी सब शयूं ये हिते थी हुस्न 4 घड़ी थी दौलत 4 घड़ी थी अलाए सुभाणे रही अलाए न रही ओ नौजवानो पंहिंजे अज़ीज़ो अकारब मिटरन माइटन के दौलत ते चिड़ो न विढ़ो न मारियो न खोड़ हवा क्या ॾिसूं था पिया दौलत मिल्कियत ते पीउ पुट खे तो कोहे
धीअ माउ खे थी कुहे 2 रुपयनि जी लालच ते मिल्कियत ते खोड़ अहिड़ा ॾिठासीं जेके न्याणियुनि जा हक़ मारनि था वालदेन फौत थी विया त भाइर पंहिंजे भेणनि जा हक़ गसब था कनि रिश्ता टोड़े था छॾनि न ॻाल्हाइनि था इहो छा आहे हिन क़ुरान खां दूरी आहे खुदा जो कसम आहे पैगंबर पाक मेराज वारे सफ़र में सभु मंज़र ॾिसी आयो साईं जन फरमायो मेराज वारे सफ़र में अजाइबात जेके ज़मीनी ॾिठासीं जेके आसमानी ॾिठासीं सिदरतुल मुंतहा ते वञी पहुतासीं 4 प्याला अची विया माखीअ जो शराबन तहूरा जो पाणीअ जो खीर जो शराबन तहूरा वारो प्यालो हुयो पर जन्नत जो शराब हुयो शराब उन दौर ज़माने वक्त में मेराज जे वाक़े खां बाद में मदीने में हराम थियो आहे मेराज मक्के में आ मेराज अव्वला हिजरत बाद में आ पर दुनिया वारो शराब न हो मता कोई सवाल करे शराब जन्नत जो हुयो शराबन तहूरा हुयो 4 प्याला पेश था ओ बैतुल मामूर वारी जाइ ते अची विया हुकुम कयो वियो आहे हबीब जेकी शइ तुंहिंजी पसंद जेकी शइ तुंहिंजी ख्वाहिश जेकी शइ तूं पसंद करे पिए इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा खीर खे पीतो आहे पसंद कयो आहे बचाए करे कुझु खीर ठो थी वियो वापस खीर बचल वियो इमामुल अंबिया खे जिब्राइल चयो महबूब अॼु रब जी रहमत जोश में तव्हां खीर पसंद कयो जो हिकड़ो ढुक भी शराब जो पियो हा ओ सोना साईं तव्हां जी सॼी उम्मत गफ़लत में हुजे हा पर तव्हां फितरत ते वया तव्हां खीर पसंद कयो हा ओ नबियन जा सरदार जेको बचल खीर मथे वयो हा तव्हां जीअं खीर पियो पया तव्हां जी उम्मत बख्शजी पई रब तव्हां जे उम्मत खे बख्शे पयो मुस्तफा हरीस हुया सजन जिब्राइल खे चयो जिब्राइल काॾे वयो प्यालो बचल खीर जो खणिया मां पी पंहिंजी सॼी उम्मत खे बख्शराया साईं तकदीरी मामलो हो बचल वापस वयो हाणे जेको उम्मती ईमानदार तुझे चवण ते हुकुम ते शरीयत ते हलंदो उहो बची वेंदो जन्नत में ईंदो साईं जन फरमायो इन सफ़र में मूंखे उम्मत जा गुनाह ॾेखारिया विया वॾा गुनाह नज़र पिया अचनि हे छा हे तुंहिंजी उम्मत जा मिसाली गुनाह रब तव्हांखे ॾेखारे थो तव्हांजी उम्मत एॾा गुनाह कंदी कत्लो गारत विझेड़ा झगड़ा फितना फसाद ज़िना शराबखोरी हरामखोरी सभु जेको दुनिया जे अंदरि गुनाह चोरी ठगी फुर लुट ये सभु गुनाह आहिनि अल्लाहु अकबर साईं जन ग़मगीन थी विया छो त साबिक़ा उम्मतुनि जे गुनाहनि खे साईं जन क़ुरान जे ज़रिए मालूम कयूं वेठा हा कंहिंमें शिरक जी बीमारी ही कंहिंमें लिवातत जी बीमारी ही कंहिंमें ठगी जी बीमारी ही हिकिड़े गुनाह जे करे अज़ाब पियो अचे कंहिंजे मथां पत्थरनि जा मींहं वसनि पिया के ॿुढी लुढ़ी मरी शिरक जे करे विया मुस्तफ़ा ॾाढा ग़मगीन हुया हेॾा मुंहिंजी उम्मत गुनाह कंदी पर अल्लाह साईं दिल जाए ॾिनी आहे महबूब गणती न कर तुझे उम्मती गुनाहगार के ढर ॾिबी रियायत ॾिबी थॾे ते पकड़ न कबी थॾे ते पकड़ न कबी मन रुजू करे मोटे माफ़ी घुरे सभु ॾोह माफ़ कयांसि पैगंबर खे हुकुम मिली वियो चओ तूं पंहिंजे गुनाहगार उम्मतनि खे चओ मुंहिंजे गुनाहगार बांधड़नि खे क़ुरान में जॾहिं इहे आयतूं नाज़िल थियूं थियनि पयूं मुस्तफ़ा जो ग़म लही वियो जेको मेराज वारे सफ़र में ॾिसी आयो हुकुम अचियो कुल या इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम
महबूब चओ मुझे बानन के जन पंहिंजे जानन ते ज़ुल्म कया ज़्यादतियूं कयूं गुनाह कया मुझे रहमत खां ना उमेद न थियनि जेॾा बि गुनाह कया अथनि माफ़ी घुरंदा मां अल्लाह सब ॾोह माफ़ करे छॾींदो मान अञा ॿी वाधाई मिलंदी पई आहे ख़ुदा जो कसम आहे जॾहिं हीअ आयत नाज़िल थी पई आहे गुनहगार उम्मतुनि जे लाइ वॾी वाधाई मिली वई आहे हा पोढ़ा त थी वियासीं बिस्तरे ते वञी सुम्हियासीं हाणे न उथण जी न हलण जी न अमल करण जी तौफीक रही आहे न परेशान आखियुनि मां गोड़ा गाड़ींदो रहियो आहे सॼी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारे आयुमि अलाए मुंहिंजो अशर छा थींदो सॼे ज़िंदगीअ जो दफ़्तर त भरियल हूंदो गुनाहनि में अलाए ॾींहुं ज़मीन ते अलाए ॿ अलाए सुभाणे अलाए परीहं मां हाणे त नेकिन जा कम कोन करे सघंदुमि परेशान रोईंदो पियो आहे रब करीम क़ुरान में हीअं ज़िक्र कयो आहे फरमायई उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीम सॼी आयत छो न पढ़ा इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीम रब दो फरमाए सच्ची दिल सां तौबा कंदो वींदो माफ़ी घुरंदो मां अल्लाह ॾोह माफ़ त कंदो मांस बदले में मेहरबानी तौर ते नेकियूं ॾेई छॾींदो मांस गुनाह कन्विट करे छॾींदो मांस मटाए छॾींदो मांस बदलाए छॾींदो मांस गुनाहनि जी जाइ ते नेकियूं ॾेई छॾींदो मांस रब नेमत ॾे त शुक्र कजे खुदा जो कसम शाकिर नबी वफादार अड़ियन जो आधार यतीमन जो यार गुनहगार उम्मत जो शफादार नबी जिब्राइल जागाए मुस्तफा फरमाए जिब्राइल अधरात बंध पयो आ खैरता साईं अज सैरा अज मेराज 1.25 लाख नबियन सां मुलाकात अज मथे मेराज करणो आ मथे हलणो आ रब जो दीदार खुदा जो कसम आ साईं जन ज़मज़म जे पाणीअ सां वुज़ू फरमाए शुक्राने जा बरक़त नफ़िल पढ़ी करे बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस में अची विया पुॼी विया हुल हुली विया राज़ खुली पिया 1.25 लाख नबी पयो मुक़्तदी हुया मुहम्मद समूरन जो इमाम हा मुस्तफ़ा समूरन नबियन खे नमाज़ पढ़ाए हा मुस्तफ़ा मथे विया एड़ी जाइ ते विया जाथे न को वियो आ न वींदो न आयो न ईंदो मुस्तफा मथे वञी करे रब सां हम कलामी थी दीदार वठी उम्मत जे लाइ तोहफा खणी करे वापस मक्के में आयो आ खुदा जो कसम आ मेराज जो वाक़ियो ॿुधायो आ अबू जहल एतराज़ कयो आ अबू बकर उनखे जवाब अजीब ॾिनो आ ओ अबू जहल ॻाल्हि ॿुध जे साईं वियो आ साईं चयो आ त सची सचो आ हे सायरो आ ज़मीनी हुयो हे मथे मेराज हुयो होडे असरा सूरत बनी इस्राइल थी उन में जमीनी सैर जो जिक्र थी हिन सूरत नजम जे अंदर मेराज थी यानी सिदरतुल मुंतहा ताईं पहुचण जिब्राइल समेत थी अञा मुस्तफा मथे विया रब कुरान में जिक्र कयो मदना फतदल्ला फकान क़ाब कौसैन औ अदना फऔहा इला अब्दिही मा औहा रब तो फरमाए मुफासलो तू पान सोच जाए हा सिदरतुल मुंतहा ते किन उलमा लिखियो आ द जिब्राइल ऐं पैगंबर जे दरमियान में छो त जिब्राइल अमीन जी असली शक्ल मुस्तफा हा जिंदगी में ॿ दफ़ा ॾिठी आहे को मेराज वारे सफ़र में साईं जन फरमाए जिब्राइल जो पर नूरानी सिर्फ 2 पर खोलिया हिकिड़ो मशरिक ॿियो मग़रिब चओ न सुभान अल्लाह
अॼु नूरी मखलूअ जी कजो सरदार जिब्राइल सिदरतुल मुंतहा ते भेजी अर्ज़ करे साईं अॻे मां न हलां, अॻे मक़ाम अव्हां जो आहे, अॻे हलां त पर सड़ी वेंदा। जिब्राइल भेजी वियो, मुस्तफ़ा अञा मथे वियो। हाओ मोटी अची मुस्तफ़ा हीअं चवे पियो, ओ मुंहिंजा उम्मतियो, मां जन्नत जो सैरो करे आयो आहियां, जहन्नम जो नज़ारो ॾिसी आयो आहियां, जहन्नम जी हालत मालूम करे आयो आहियां। शायर वरी हीअं चयो थी, घुमी जाए जन्नत जी आयो नबी, वसे पई जिते रोज़ रहमत रवी, गुनहगार दोज़ख में आयो ॾिसी, गुनहगार दोज़ख में आयो ॾिसी, ॾेखारस ख़ुदा कुदरती काइनात। चओ न सुभान अल्लाह। जन्नत साईं जन घुमन पिया, आवाज़ जन्नत में ईंदो पियो आ। जिब्राइल हे छा तो त चयो आ, तोखां अॻे कोई न हे, अॻियां केरु ईंदो पियो आ। माण्हूअ जे हलण जो आवाज़ ॿुधण में ईंदो पियो आ। जिब्राइल चयो, सुहिणा माण्हू कोन्हे, पर माण्हू तुंहिंजो आशिक़ दीवानो परवानो हज़रत बिलाल जो आवाज़ थी। जिब्राइल बिलाल त मके में छॾे आयासीं, उहो त मके में हुयो, मां तोसां अकेलो मथे आयो आहियां, हे त जन्नत पिया ॿई घुमूं। जिब्राइल ॿुधाए सही, हीअ माड़ी कंहिंजी, हीअ माड़ी कंहिंजी, हीअ माड़ी कंहिंजी, मालूमात ॾिनी वञे पई, पर आवाज़ कंहिंजो हुयो। जिब्राइल चवे पियो, साईं इहो बिलाल जो आवाज़ आहे घुमण जो। बिलाल साईं उथियो आहे, बिलाल जो शान रब तव्हांखे ॾेखारींदो पियो आहे, रब करीम तव्हांखे मालूम कराईंदो पियो आहे। इहो आशिक़ दीवानो परवानो बिलाल घुमे फर्श ते पियो, मथे मुस्तफ़ा के जन्नत में आवाज़ घुमण जो ॿुधण में अचे पियो। इहो छा हुयो? इहो बिलाल जो मक़ाम शान रब ॾेखारे पियो। इहो बिलाल जो मक़ाम हुयो जो जंग आ मके जे फतह वारे वक़्त में मुस्तफ़ा काबे जे छत ते बिहारे करे आज़ान चवराए पियो। ये गुलाम हुया, सिर ॾेई विया, जानियूं कुर्बान करे विया, तन धन मन सभु कुर्बान कन पिया। इन्हनि खे तॾहिं त सर्टिफिकेट जन्नत जा मिली विया, हुल हुली विया, राज़ खुली पिया। तौरात इंजील में उन्हनि जा ज़िक्र हुया। ज़ालिक मसलहुम फित तौरात व मसलहुम फिल इंजील। कुरान भी आहे। अल्लाह तो फरमाए, ओ मुंहिंजो ईमानदारो, इन सहाबा जी तारीफ़ मां अल्लाह तौरात इंजील में करे छॾी आहे। इन्हनि जा इम्तिहान मां अल्लाह वता, मौला भला इम्तिहान वतुनी कामयाब थिया या फेल थिया। रब तो फरमाए, अहिड़ा कामयाब थी विया, सर्टिफिकेट जन्नत जा खणी विया, पहुची विया जन्नत में। चओ न सुभान अल्लाह। खुश नसीबां जो कुरान वारी नेमत तव्हां सां वटि पई आहे, मौजूद आहे, घरनि में, मस्जिदनि में, मदरसनि में। बैतुल्लाह मके में, रोज़ो रसूलुल्लाह मदीने में। हाँ, रसूलुल्लाह मदीने में। ये न गुंबज़ खिज़रा, रोज़ो अतहरा, अबू बकर उमर साईं सां गॾु आहे। जे बैतुल्लाह को ॾिसी अचे त चे हाजी आहे। जे रसूलुल्लाह खे उन वक़्तु जंहिं ॾिठो उहे सहाबी आहे। रसूलुल्लाह खे उन वक़्त में ईमान वारे हालत में ॾिठो, ईमान ते मौत थी वियो, उहो जन्नती हुयो, उनखे जन्नत जो सर्टिफिकेट मिली वियो, उहो सहाबी हुयो। ईअं न? हा बाबा, पर ॻाल्हि ॿुधायां, हिकु बैतुल्लाह रसूलुल्लाह कलामुल्लाह। कलामुल्लाह खे जेको ठाहे पढ़े त कारी आहे। हाँ, बैतुल्लाह खे जेको ॾिसे हाजी आहे। रसूलुल्लाह खे जेको उते ॾिसे उन वक़्त में त सहाबी आहे कि न? पर जेको हाणे वञी रोज़े अतहर खे, गुंबज़े खज़रा खे वञी ॾिसे, उनखे मुहम्मद जी बिशारत आहे। बिशारत कहिड़ी आहे? मुहम्मद जी ज़मानत आहे। साईं जेको तव्हांजे रोज़े अतर ते अची करे दुरूद पढ़ी सलाम चवे, क़ब्र मुबारक जी ज़ियारत करे, साईं जिन तव्हांखे ॾिठो उन्हनि खे मिली वियो जन्नत जो चिठो।
ओ पोयो उम्मती ईमानदार जेकरे पंधड़ो करे पहुचे तमा जे रोज़े अदर के कब्र मुबारक ते पहुचे अचे सई उन जे लाए कुछ छाए नबियन जे सरदार ये फरमायो आ कुरान ये चयो आ मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुहा ये या मुस्तफा गाल कया त रब जे हुक्म सा कया सही जन फरमायो मंजार कब्री वजबत लहू शफाती सही जन फरमा जे को मुझे कब्र मुबारक की ज़ियारत करे वयो मुझे सही फरमायो उन जे क़यामत जे दियाड़े ज़मानत मां मोहम्मद जे लाए शफात जो ज़ामिन मां मोहम्मद आ वाजिब थी वई मुझे मथों लाज़िम थी वई मां मोहम्मद जे मथों इन पंहिंजे गुनहगार उम्मती जी लाए शफात मंजार कब्री वजबत लहू शफाती मामूली ॻाल्हि आहे मुफ्त में दीन क़ुरान इस्लाम मिलियो आहे परवाह तॾहिं कोन्हे का पुछ क़ुरान जो क़दुरु दीन जो क़दुरु इस्लाम जो क़दुरु सहाबा खां ख़ुदा जो कसम आहे मुफ्त में मिलियो आहे पर ख़ुश नसीब तव्हां हो जो सॼा कमकार धंधा धाड़ी छॾे करे हिन महफ़िल में वेठा हो आख़िरी मां ॻाल्हि कयां टाइम घणो थी वियो आहे अल्लाहु अकबर खुशी खुशी आहे एड़ा बई कम गड्या तो अली अकबर पंजे खुशी जे मौके ते ऐं हुबदार अली पंजे वालिद मुहतरम जे हुनते हां इसाले सवाब खातिर खुदा जो कसम मां बाने जे नियत के अल्लाह ॾिसंदो आहे कम सागो नियत में फर्क समझो था न सवाब बिनी के वो साहबी सगोरो आहे ॾिठे वणो आहे रस्तो आहे ठोके किलो हई उन जी नियत इहा हुई त जेकॾहिं वणो आहे मुसाफ़िर अचनि वञनि था कोई ते वेही करे थधो साहु पटींदो घोड़ो ॿधंदो उठ ॿधंदो गदह ॿधंदो सवारी त इहा हुई न किलो हई ॿियो जे साह बि ॾिस यार किलो रस्ते ते बीठो आहे वण जे हेठो रस्तो उहो हुयो पटे फिटी कयईं उहो त ॾिसेसि पियो फिटी कजे यार मां हयो छो पटी जे मां पटियो इन जे करे कोई विचड़ी किरे समझो था न या ॻाल्हि महबूब मुस्तफ़ा जे ख़िदमत में आई साईं मां किलो हयो हिन पटियो हा साईं जहिड़े जी नौबत साईं जन फरमायो तूं ॿुधाए छो हयो जे साईं मां इन जे करे हयो त कोई मुसाफ़िर ईंदो वेहंदो थको पटींदो पंहिंजी सवारी ॿधंदो हा साईं जन फरमायो तुझी नियत भलाई जी ही तोखे भी सवाब मिले तो छो पटियो जे मां साईं इन जे करे पटियो को विचड़ी किरे साईं जन फरमायो सवाब बिनी के हां कम सागो आ साईं नियत जो मदार हुन नियत कई हिन नियत हीअ कई पर भिटाई साहब हीअं चयो थी पोखणीअ थी त पोख न त वींदई मुंद चढ़ी पाणी बि थियंदी पोयड़ो सुकी थींदई सोक जिते लुणंदो लोक सिकंदे हिक संग का खुशी हुजे या गमी हुजे खुदा जो कसम आ अल्लाह रसूल जे हुक्म ते हर शइ कजे हां दसियल आ सब ॻाल्हि रब दो फरमाए मुझा बाना तकलीफ ऐं मुसीबत जे दौरान सब्र कजाए नमाज न छॾजाए हुकुम अची वियो या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनो बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन इते हुकुम आहे ईमानदारन खे ईमान आणण वारन खे मनण वारन खे जेके खुदा के नथा मनन जी गाल ही छॾ अल्लाह तो फरमाए जे मुझे रात जे मथा भरवसो यकीन करे तो ईमान रखे तो पयो खुशू गमियूं मुझे तरफा थी ये खुशी मिलई त शुक्र कजाए जे गमी अची वञई मुसीबत कड़की पवई त सब्र कजाए मुझा मौला केतरो सब्र कया रब तो फरमाए न हाल में भी सब्र कजाए पर नमाज न छजाए वाए वेला न कजाए जजा फजा न कजाए मोहम्मद हो न पिट जाए रब मना तो करे जे करे नेमत दिनी ही माए वालिदैन भी अल्लाह जी नेमत ओ नौजवान पुछुनन का जजा
अबो अम्मा बचपन में फौत थी वया तू त नंढो है अम्मा मरी वई अबो मरी वयो फौत थी वयो तने तरफ कुरान में मुस्तफा के ही चयो फरमाए वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अलम यजदिक यतीमा अलम यजदिक यतीमा रब तो फरमा माबू अम्मा तुझे छिरे जा कसम खणा जुल्फन जा कसम खणा न तोखा रुठवा न तोखा नाराज थियो ओ मिठड़ा मोहम्मद करीम तुझे लाए हर दौर हर जमानो बेहतर कयो आ तोखे राजी कंदुम में तोखे यतीम करे पैदा कयो पर यतीमन जी मां खुदा तोखे पारत तो कया रब्बे काबा जो कसम मुस्तफा के यतीमन जी पारत थी वैया तने त यतीम के मुस्तफा कुल्हन दे खयो आ ए पारत कंदो पयो आ ए पंजे उम्मत के समझाईंदो पयो आ जेको यतीम जे मथे ते खाली हथ रखे दो शफकत जो हथ रखे दो त जेतरा वार यतीम जा मथे वारा हथ एटा अची वया हिक हिक वार जे बदले में रब नेकी दींदो आ एडी मेहरबानी कंदो आ ओ नौजवान ख्याल कजाए जे ओड़े पाड़े जे अंदर को वेचाड़ो मौसूम नौ निहाल बाल जे जो अबो अम्मा फाओ थी वने उनके झिणकन जाए ये भी हुकुम अची वयो आ ये भी रिवाया जे अंदर मिलंदो पयो आ जो यतीम सामो हुजे तुझे हंज प्यार बचड़ो आ यतीम जे सामो पंजे बच्चे सा प्यार न कजाए मता यतीम के पंजो बाबो याद अची वने यतीम जे मता सजन फरमाए शफकत जो सिर्फ खाली हथ रख जाए भी नेकियूं मिली वेंदई जे यतीम जी परवरिश कंदे यतीम जी पालना कंदे सजन पारत करे वया यतीम जे मिल्कियत के न खाए जाए न फबाए जाए मुझे आका फरमाए यतीम जे मता जेतरो थी सगई शपर शाव थी वन जाए यतीम जे परवरिश करण जे करे रब तुझे मथा राजी थी पवंदो रब मेहरबान थी वेंदो रब अडे शरीदई मुस्तफा यतीमन जी भी पारत करे वया नौजवान के वालिदैन जे बारे में चई वया अल जन्नत तहत अक़दामिल उम्मत साईं जन फरमा ओ नौजवान जे मिस्कीन गरीबा हज उम्रे करण जी तो वट ताकत नाहे ज़कात खैरात करण जी तो वट ताकत नाहे तुझी दिल त चाहे थी पई मां हज कया उम्रो कया खैर खैरातू कया पर तू मिस्कीन थी वयो आ परवाह नाहे हज उम्रे जो सवाब खटनो थी त तुझे घर में एड़ो कम पयो थी वो कम कंदे हज उम्रे जो सवाब मिली वेंदी साईं वो केड़ो हज उम्रे जो सवाब मिलंदो साईं जन फरमा सिर्फ तू बहरों शहर ॾों मोटी अब्बे अम्मा जे आ चेहरे के प्यार मोहब्बत वारी निगाह सा ॾिसंदे रब कबूल पियल हज उम्रे जो सवाब तुझे खाते में लिखराई या मिस्कीनन जे लाइ वाधाई हां कोई चवे मां हज करे अचां उमरो करे अचां पर पैसो नाहे इहो सवाब एडो खणी अचां अल्लाह जे रसूल फरमायो मिस्कीन छो थो गणती करे गाल सवाब जी आ न सवाब तुझे घर में पयो आ रोज पियो सवाब खट हिकिड़े साहबी अर्ज कयो हाओ साईं ॿाहिरों अचे अब्बे अम्मा जी ज़ियारत करे सवाब हज उम्रे जो साईं जन फरमायो हा चए साईं भला वरी ॿीहर जे ॾिसेसि साईं जन फरमाया तोणी जो साॻी जाइ ते 100 दफ़ा 100 मरतबा मुहब्बत वारी निगाह सां बच्चो अब्बे अम्मा जे चेहरे खे थो ॾिसे क़बूल पियल हज उम्रे जो सवाब 100 दफ़ा तो लिखजे खुदा जो कसम आ हेडे नेकिन जा अंबार थी मेहनत थोरी थी मजदूरी घणी थी अमल थोरो थी अजरो घणो थी ये सब कुछ महबूब जे करे मिलियो थी साईं जन फरमाए जन्नत वालिदैन जे कदमन हेठां थी जन्नत अब्बे अम्मा जे कदमन हेठाया नौजवान मां पार थो कयां अब्बे अम्मा के नाराज न कयो जेतिरो थी सके अब्बे अम्मा के राज़ी रखो खुदा जो कसम मां अब्बे अम्मा के खुश रखंदो तव्हां खुश हूंदो अब्बे अम्मा के नाराज कंदो तव्हां वरी इन मंज़िल ते ईंदो जैसी करनी वैसी भरनी हां जन्नत भी है जहन्नम भी है हां माने या ना माने मर के देख कि न हाँ
जहिड़ी कंदे ओड़ी लुणंदे। जे अबे अम्मा सां तूं सुठो न हलंदे न औलाद तोसां सुठी न हलंदई। नौजवानो सबक तव, जे अबो अम्मा जीअरो तव न ख़िदमत करे वठो, जन्नत कमाए वठो, क़बूल पियल हज उम्र जो सवाब खणी वठो। खुदा जो कसम आ, कुरान में तो फैसलो अची वियो आहे, उफ़ियूं वला तनहरहुमा, अबे के उफ़ भी न चवजा। रब फैसलो ॾेई छॾियो आहे, वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु वबिल वालिदैन इहसाना। इबादत मुंहिंजी कयो, फर्मा बरदारी ख़िदमत अबे अम्मा जी कयो। कुरान में फैसलो आहे न। वरी पैगंबर हीअं चयो, रज़ियल वालिद रज़ियल रब, ग़ज़बल वालिद ग़ज़बर रब। अबे अम्मा जो रज़ामंदो ख़ुदा जो रज़ामंदो, अबे अम्मा जो नाराज़ वो ख़ुदा जो नाराज़। एॾो वईद आहे। साईं जन फरमाल जन्नत तात अक़दामिल उम्महात, वालिदैन जे कदमन हेठां जन्नत या। अबे अम्मा जे मोहब्बत वारी निगाह सां ॾिसे तो त क़बूल पियल हज ऐं उम्र जो सवाब आहे। नौजवानो अॼु बि मौक़ियो अथव। अॼु अली अकबर जी शादी जे ख़ुशीअ ते अबू अम्मा केॾो न ख़ुशि थियो हूंदो। जे तुंहिंजे मुंहिंजे शादीअ ते अबू अम्मा ख़ुशि थिया हा त अबे अम्मा खे बि ईअं ख़ुशि रखूं न। छो त ॼमण खां वठी करे इन मंज़िल ताईं अबू अम्मा तुंहिंजे ॾुख सुख में साथ ॾे थो। वाक़ियो ड्रगो आहे पर कंहिं ॿिए मौक़े ते ॿुधाईंदुसि। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर कबीरा। सहाबी आहे, पीउ बि सहाबी, पुट बि सहाबी। नौजवान पुट शिकायत पीउ जी खणी आयो। सम्झो था न। इख़्तिसार सां ॻाल्हि कयां आख़िरी। चवे तो अल्लाह जा रसूल अबे खां जुदा आहियां, मिल्कियत जुदा, माल जुदा, कारोबार जुदा, खाइण पीअण जुदा, घर जुदा। अबो अचे तो जेकी शइ वणे तो खयूं थो वञे। पोढ़ो अबो चाहो जैसे असांजो फ़ैसिलो कयो। सम्झो था न। शिकायत खणी आयो। मुस्तफ़ा उन ॾे बाबे ॾे माण्हू मोकिलियो, चए वञ जे पीउ खे वठी आ। चई आ त आका सॼो आहे। हमराह आयो सहाबी सगोरो उन जे वालिद खे चयईं, बाबे खे चयईं, ओ पोड़ा चाचा, तुंहिंजो पुट अॼु पाक नबी जे कचहरीअ में अची तुंहिंजी शिकायत खणी आयो आहे। मुस्तफ़ा तोखे घुरायो आहे। कुराड़े वेचारे लठड़ी खई। ते छा चयईं? चवे पयो साईं मां अबे खां जुदाया, साईं खाइण पीअण बि जुदाया, घर घाट बि जुदाया। अल्लाह जा रसूल मुंहिंजो बाबो घर अचे थो त जेकी शइ वणेसि थी खणी थो वञे। साईं मामलो आहे, मां तव्हां ॾे शिकायत खणी आयो आहे। अबे जी अखियुनि मां ॻोढ़ा वहनि था पिया। लठड़ी खणी उन साहबी सां कढ लॻी पियो आहे, पर रस्ते में दिलि जो दिलि में सोचींदो आयो आहे। अञा पहुताई कोन। जिब्राइल अमीन पहुची वयो आका वटि। जिब्राइल फरमायो, सोना साईं मूंखे बि ख़बर नाहे, अल्लाह मूंखे मोकिलियो आहे। यो नौजवान जेको बाबे जी शिकायत खणी आयो आहे, इन जे बाबे जे अखियुनि मां लुड़क हलनि पिया, पर जेको दिलि जो दिलि में सोचींदो आयो आहे, साईं अॻ में उहा ॻाल्हि ॿुधजो जेके जेके दिलि में शेर ठाहींदो आयो आहे। छो त उहो पोढ़ो वॾो शाइर हुयो, जंहिंजो खट तां उथी करे हलण लॻो। शेर ठाहींदो आयो। जिब्राइल खे बि पतो कोन हो। जिब्राइल एतिरो चई करे मथे हलियो वियो। मुस्तफ़ा खे जिब्राइल चयो, आका जेका दिलि में शेर ठाहिया त मूंखे बि ख़बर न आहे, अल्लाह खे ख़बर आहे। बसि मां एतिरो इतलाह करण आयो आहियां। रब चयो आहे, अॻ में जेके दिलि जो दिलि में शेर चया अथई ठाहिया अथई उहे ॿुधोसि, पोइ तव्हां फ़ैसिलो कयोसि, पोइ हिन जो सुलियो पाण में कयोसि। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा उन पोड़े कुराड़े पंहिंजे साहबी खां पुछा कई, ओ नौजवान जा अब्बा ॿुधाए सही, तूं जे उथे मुंहिंजो मैसेज आयो तोड़े, मुंहिंजो न्यापो आयो उथे उथण खां पोइ जेको जेको रस्ते में सोचींदो आहीं, जेको दिलि जो दिलि में शेर ठाहींदो आहीं, अॻ में उहो ॿुधाए। हे कुराड़े खां हिते दाह निकिरी वई। साईं तव्हांखे कंहिं ॿुधायो जेको तव्हां कासिद मोकिलियो? मां त पंहिंजो आहिस्ते आहिस्ते दिलि जो दिलि में चयुमि, मां ज़बान मां आवाज़ बि न कढियो। साईं तव्हांखे कंहिं ॿुधायो
आयो साईं जन फरमा जिब्राइल हाणे अची बुधाए वयो पर जिब्राइल भी चई वयो तो मुके भी खबर ना है अल्लाह मोकलियो अल्लाह के खबर ओ कुराड़ा बुधाए सही नौजवान जा बा छा चयो ही छा बुधाए वो कुराड़ो हाणे शेर तो पढ़े पियो अरबीअ में शेर जेके वडो शायर हुयो वडो दाना हुयो अल्लाह जा रसूल मां जी जो तवा जो पैगाम मिलियो ऐ मुजी शिकायत तो वड मुजो नौजवान बच्चो खणी आयो सही मां हे दिल में सोचुम जडे मुजी घरवारी के हमल होयो बड़ी दिल में खुशी पे कई ओ अरबी शेरन जो मफहूम तो बुधाया सोना सही मां इंतजार में हम दिल में सोचुम पे न्याणी जमी भी शुक्रा जे पुट जमियो त अल्हम्दुलिल्लाह जे पुट जमी पवंदो त मुजो वडो सहारो बनजी पवंदो पुट जी मां पालना कंदो रहम वडो कयम ओ सुना साईं पुट सर्दी गर्मी में बीमार थी पवे ये समझो असा बीमार थी पऊ पया एड़ा शेर टाए पयो साईं मेहनत मजदूरी करे पुट के पालियो से सुना साईं दिल में आसरो उम्मीद ही जड़े मां पोढ़ो थीदुम कमजोर थीदुम अज जिया मां टोकरी तगारी खणी मेहनत मजदूरी करे पुट जे दुख सुख में मां साथ दिनो आ पुट के पालियो आ सर्दी गर्मी न सही आ पुट के दर्द जण मुखे दर्द होयो अल्लाह जा रसूल यो सोची दुआम ते मां पोड़ो थी वेंदम कमाइण का आजो थी पवंदम कमाए न सकदम यो पुट वडो थींदो मुजो सारो बनबो मुखे कमाए खाराईंदो सही मां इहो चवंदो आयो अज मुझे सजे प्रोग्राम ते पानी बोड़े छजे अज मुझे सजे उम्मीदुन ते पानी बिजी छजे अरे अज मुजी शिकायत ता वट खणी आयो इमामुल अंबिया जे खन मालुड़ करी पया साईं जन फरमाए अंत व अबी क मालुक ओ नौजवान मां मोहम्मद तवा जो केड़ो फैसलो कया मुजो फैसलो इयो आ तू ए तुजो माल तुझे बाबे जो आ हाने जिए वणे बाबो करे तोखे विकणे त विकणी सके तो पयो साईं जन फरमायो पीउ सां लेखा हे जे मुझो फैसलो त यो अंत वो अबीक वो मालुक तू ए तुझो माल सजो पी जो पी विकणई वनी काथे मालुक चे सही बस नौजवानो वालदेन जो कदर क्यों अब्बे मां जो कदर क्यों मां नौजवानन के पारा थो क्या रब से तव्हां जे वेहण के बुधण के मुझे बुधाइण के कबूल मकबूल मंजूर फरमाए उन मरहूम हुब्दार अली जे वालिदे मुहतरम जे कब्र ते अल्लाह करोड़ा रहमतु नाज़िल फरमाए मग़फ़िरत जा फैसला फरमाए कब्र की जन्नत जो बाग बनाए इन नौजवान अली असगर जे अली अकबर जे शादी के खाना आबादी बनाए बाबरकत बनाए रब इनन जी खे नौ निहाल नीगर सालिह अता फरमाए जन के औलाद ना है अल्लाह ताला उनके भी औलाद नेक सालिह दे जिन के रब औलाद अता कया यह दुआ था घरो तो अल्लाह ताला समूरन जी औलाद के फरमा बरदार बनाए नेक सालिह करे हिकड़ी नात सिराज मंद मुझो फर्जंद चवंदो